अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नई वीडियो सां गॾु आउं जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु खे हीअ नवाब शाह जे वेझो गुपचाणी उन जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में खे वठी हलंदुसि, जिते हिकु ख़ूबसूरत नज़ारा आहिनि नंढड़े ॻोठ जा, जिते पंहिंजे दोस्त तुलसी कुमार वटि उते उन जी दावत ते मां उते पहुतो आहियां। ऐं हीअ उन जा ॾांद आहिनि ऐं हीअ हिकु नंढो मंदरु आहे उते जेको हुन पाण उते सजायो आहे। ऐं अॼु खे हुन मंदर जो दर्शन करायूंसि। नवाब शाह मां निकिरी हींअर आयो आहियां सांगड़ रोड ते। शाहपुर चाकर, खिपरो, शदादपुर ऐं इहो रोड हले पियो। त नवाब शाह खां हींअर रवाना थियो आहियां। हीअ पहुतो आहियां हुनजे ॻोठ। हिते हिकिड़ो सिस्टम लॻल हुयो जेको पाणीअ जो लिफ्ट करण लाइ, यानी हेठां खां मथे पाणी खणी ऐं ज़मीनुनि खे आबाद कयो वञे। तमामु हिकिड़ो निहायती जदीद टेक्निकल हिकिड़ो लिफ्टिंग सिस्टम हुयो इरिगेशन लाइ। त जेके हेठि पाणी आहे ऐं इहो पाणी जेको इरिगेशन जो पाणी आहे वाह मां पाणी खणी ऐं मथे लिफ्ट करे ऐं जेके मथां ते ज़मीनूं आहिनि उहे ज़मीनूं आबाद कयूं थियूं वञनि। त हितां जा जेके ज़मींदार आहिनि उन्हनि हिकिड़ी सुठी टेक्निक इस्तेमालु करे ऐं जड़ मां बि पाणी हासिलु कनि पिया, वरी लिफ्टिंग हासिलु करे लिफ्ट करे वरी पाणी खे मथे आणे वरी उहो ज़मीन ॾांहुं उमाणनि पिया त जीअं ज़मीनूं आबाद थी सघनि। हीअ ॾिसो त कीअं न पाणी मथे चढ़ी रहियो आहे हेठां खां। ऐं हीअ हिकु जदीद सिस्टम आहे जिते बिजलीअ जा मोटर पिणु लॻल आहिनि ऐं बिजलीअ खां अलावा सोलर ते पिणु ॾींहं जो जेतिरो टाइम सिज जी रोशनी आहे त उहे मोटर हली रहिया आहिनि ऐं उहो जेको पाणी आहे उहो लिफ्ट ज़रिए हेठां खां मथे उहो हली रहियो आहे। हीअ ॾिसो मोटर जेको हली रहियो आहे, जेको हेठां खां पाणी लिफ्ट करे पंप ज़रिए मथे बि पाणी इहो चढ़े पियो। तमामु बहितरीनु हिकिड़ो सिस्टम आहे आबादीअ जो ज़मीन ताईं पाणी पहुचाइण जो। हीअ ॾिसो त पाणी जेको अचे पियो, पाणी हुन जी सफ़ाई वग़ैरह लाइ हिकु ॼारी ठही वई आहे त जीअं कोई गंद वग़ैरह पंप में न अचे। हीअ वाह आहे, वाह हेठि आहे। हाणे ज़मीनूं जेके आहिनि उहे मथे आहिनि, पाणी मथे कीअं पहुचे, पोइ टेक्निक इस्तेमालु करे ज़मींदारनि पंहिंजे हीउ सिस्टम लॻायो आहे। तमामु निहायती जदीद ऐं नओं सिस्टम त जीअं हारीअ खे ज़मीन ताईं पाणी पहुचाइण में आसानी थिए। हीअ ॾिसो पाणी जेको अची रहियो आहे इहो थोरो हेठि आहे ऐं इहो इन लिफ्ट ज़रिए ई पाणी मथे पहुचाए। हीअ ॾिसो केॾो न रंग बिरंगी ग्रीनरी, ख़ूबसूरत फसल, ही सिस्टम सोलर सिस्टम लॻल ऐं इहो सिस्टम जेको वाटर लिफ्टिंग जो। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं गुपचाणी जे वेझो मोहम्मद उमर ॾाहिरी जे ॻोठ में। मां पंहिंजे दोस्त तुलसी कुमार उन जे ॻोठ में। तुलसी कुमार पंहिंजे ॻोठ में हिकु यानी मंदरु क़ाइमु कयो आहे ऐं उन जी जेका इबादत लाइ पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि लाइ ही हिकु मंदरु ठाहियो आहे जेको अञा अॾावत उन जी मुकमल कान थी आहे ऐं अॾावत उन जी जारी सारी आहे। पर उनखे हिन वक़्तु अंदरि मूर्तियूं ऐं उन जे जेके आहिनि उहे रखी पंहिंजी इबादत जेको आहे कनि पिया। त ही मंदर जो अंदरिया नज़ारा, ही ज़िक्र तव्हां ॿुधाईंदव त ही कंहिंजी यानी तस्वीरूं आहिनि? ये असांजी कुलदेवी माता जी तस्वीरूं आहिनि जी। असां इन जी इबादत कयूं था। जी जी। ॿियूं माता उन्हनि जा नाला? ये असांजी कुलदेवी मोमाई चवंदा आहिनि जेको, ऐं ये असांजी शिकोतर माता चवंदा आहिनि। अच्छा। हा, ये असां इन जी पूजा वग़ैरह कंदा आहियूं। जी 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 हा, इबादत कंदा आहियूं। उन खां अलावा ही जेके मूर्तियूं पयूं आहिनि
इहो बि इन्हनि जूं आहिनि ही मोमाई जी चवंदा आहिनि जी जेको ही शिकोतर जी आहे अच्छा जी हा ऐं ॿियो ही असां सुबुह जो ही शंख वॼाईंदा आहियूं हा इहो थोरो वॼाए ॾेखार अच्छा हा वाह इहो तव्हांजी इबादत में शामिल आहे जी हा ही सुबुह जो सवेर उथी हिनखे वॼाईंदा आहियूं जी। ऐं शाम जो बि हिनखे वॼाईंदा आहियूं अच्छा जिन इबादत जे वक़्तु तव्हां आगाही ॾींदा हो त हाणे इबादत जो वक़्तु थी वियो थी वियो आहे आहे। हाणे अचो अचे इबादत कयो इबादत कयो सही 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 ही पहिरियों पार्टीशन हुयो जेको असां अव्हांखे हुनजो दर्शन करायो ऐं हाणे ईंदासीं हिन ॿिए पार्टीशन ते ऐं इन में ही भाइटियो आहे तुलसीअ जो तुंहिंजो नालो मुंहिंजो नालो मोहित कुमार आहे मोहित कुमार हे तुलसी जो भाइटियो आहे ऐं इहो असांखे ॿुधाईंदो त अंदरि जेके मूर्तियूं पियूं आहिनि उनजो असांखे हवालो ॾींदो ऐं ॿुधाईंदो त ही शुरूआति खां वठी ही कंहिंजूं यानी मूर्ति ऐं तस्वीरूं आहिनि उनजो तारीफ़ कराईंदो जी हा ही असांजे हनुमान जी मूर्ति आहे जी हनुमान जेको राम जो भक्त आहे जी इन जी मूर्ति आहे ऐं हिन पासे जो ही राम श्री राम जी इन जी मूर्ति आहे जी ऐं हिते चवंदा आहिनि शिव भॻवान इहो भोले बाबा जी, इन जी। जी बि आहे जी ऐं लक्ष्मी नारायण भॻवान जी बि आहे जी वरी हिते श्री राधे कृष्ण भॻवान जी बि आहे जी जी ई रामापीर जी बि आहे जी जी वरी शिवलिंग चवंदा आहिनि जी इहा बि आहे जी ऐं जेके असांजा इहे आहिनि किताब आहिनि जेके शास्त्र आहिनि श्रीमद भगवत गीता देव हा रामायण हा। ऐं रामापीर जी बि मूर्ति अच्छा ऐं जेको गणेश चवंदा आहिनि गणेश जी हा इन जी बि मूर्ति आहे जी 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 इन जी इबादत कयूं था त हिते यानी तव्हांजो सुबुह जो कहिड़े टाइम ते तव्हां ही पंहिंजो वॼाए ऐं इबादत लाइ माण्हुनि खे यानी ॿुधाईंदा आहियो कहिड़े टाइम ते सिज उभरण खां अॻु में माना जीअं माना सोजरो थींदो आहे इन खां उधा में थोरो उथी हिनखे माना असां खोलींदा आहियूं मंदरु अच्छा माना मंदर जो माना इहो इबादत कयूं था टेम ऐं वरी शाम जो कहिड़े टाइम ते तव्हां या वॼाए पंहिंजी इबादत कहिड़े माण्हू कहिड़े टाइम ते तव्हां वरी माण्हुनि खे असां त आगाही ॾींदा आहियो जी हा असीं 5 बजे माना शाम जो माना कमु फारग करे सॼो बनी जो हा। ऐं अची माना मंदर ते माना पंहिंजो टाइम ॾींदा आहियूं अच्छा जी हा त नाज़रीन ही अॼु हिकु नंढड़े ॻोठ में ही मुंहिंजो दोस्त तुलसी कुमार उनजे घर में ही हुनजे ॿाहिरां ही मंदरु क़ाइमु कयो आहे जंहिंमें ही मूर्तियूं रखी ऐं उहे पंहिंजी इबादत जेका सो कंदा आहिनि ही पंहिंजो तुलसीअ जो भाइटियो हुयो जंहिं असांखे हिनजी ॼाण ॾिनी ऐं घरनि जी आॾो तमामु ही हिकु बहितरीनु कमु कयो वियो आहे ही ओम ऐं लॻल आहे हा त्रिशूल जी हा त्रिशूल इहो लॻल आहे ऐं ही हिनजो मथियां ही नज़ारा आहिनि ऐं मथे जेके झंडा लॻल आहिनि उन में हिकिड़ी ख़ासि मूं शइ ॾिठी त चंड तारे सां गॾु पिणु हिंदू ऐं मुस्लिम जो गॾु हिकिड़ो निशान ठहियलु आहे उन झंडे में पहिरियों पॉडिशन ही ॿियो पॉडिशन जंहिंजो असांखे दर्शन करायो ऐं ख़ासि तौर ते तुलसीअ कुमार खे ही उन जूं जेके काविशूं आहिनि जेके इन पंहिंजे ॻोठ में इहा पंहिंजी धर्म जी इबादत लाइ ही शयूं क़ाइमु कयूं आहिनि ही साम्हूं हिकु ॾिसो त कहिड़ो यानी ॻोठ आहे अहिड़ो ॻोठ आहे ऐं बिल्कुलु कचा घर आहिनि लोढ़ो आहे ही ॿनियूं आहिनि आबादी आहे